खबर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया शहदादकोट में पुलिस कार्रवाई कई है। औरतन खां फुरत जूं वारदातूं कंदड़ जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई वई है। शहदादकोट पुलिस कार्रवाई करे औरतन खां फुरथियल रोक रक़म मोबाइल फ़ोन ऐं जवाबदार के पिस्टल समेत गिरफ़्तार करण जी दावा कई है। शहर जे ए सेक्शन थाने ते SHO ए सेक्शन अख्तर अबड़ो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो है त 3 ॾींहं अॻु रेशम घिटीअ मां ॾाज ख़रीद करण लाइ आयल औरतन बसमात हसीना बेगम ऐं ज़ारा सुमरो खां 2 मोटरसाइकिल सवार जवाबदार पर्स फुर करे फरार थी विया हुआ, जंहिंमें 1,50,000 रोक, एक मोबाइल फ़ोन, ॾाज जो सामान, पर्ची लिस्ट पर्स में पियल हुआ। जंहिं बाद मुख़्तलिफ़ हंधनि ते लॻल CCTV कैमराउनि जी मदद सां ॾोह ट्रेस करे जंहिं बाद एक जवाबदार ज़ाहिद मक्सीअ खे गिरफ़्तार करे वटसि ॼणायल सामान रोक रक़म ऐं TT पिस्टल हथ कयो वियो आहे। हुन चयो त ॾोह में 2 जवाबदार मुलविस आहिनि, जिन मां हिक खे गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं त ॿियो जवाबदार अलीगुल मक्सी जेको रूपोश आहे ऐं गिरफ़्तार जवाबदार जो सौट है। उन्हनि जो चवणु आहे त 2 जवाबदारनि मथां केस दाख़िल कियो वियो आहे ऐं हथ थियल रक़म ऐं सामान वारसनि हवाले कयूं पिया। उन मौक़े ते मुतासिर धुर जी बिरादरीअ जे माण्हुनि SHO ऐं साथी पुलिस एहलकारनि खे गुलनि ऐं नोटनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते थाणे जो वॾो मुंशी हुसन चांडियो, ASI मंजूर ज़हूर पांवर, हसन मक्सी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।